न तो गाल असा वारो वायदो थी रग वारी सुई जा मरीज चढ़े या हेॾे होॾे थी गाल सिधी वो जेके भर पिया बच्चा अला कंदो बचंदा तकीर मां तो क्या पो एड़न वायदन ते गारी भी मिलन थी पोरी छा चंदई मुला के चुगली कई हई असांजे गोठ जी जाते काते कम लधो पिया तव्हांजे गोठ जी कहिड़ी ॻाल्हि जाते वञू ताते इहो ई अशर ओ वॾा भा मां अर्ज़ कयूं थो वञा नंढन भाइरनि जो हक़ न खाइजाए नंढन भाइरनि जो हक़ न खाइजाए मां त हर जाइ ते चवंदो तो रहां असां वटि वॾा होशियार थींदा आहिनि चालाक थींदा आहिनि सम्झंदो नंढा जो वॾा थींदा त सुभाणे मूंखां हक़ ज़रूरु घुरंदा तॾहिं अटकल कंदो वेंदो शादाद कोट में कंबर में प्लाट वठंदो वेंदो दुकान ठाराईंदो वेंदो जायूं ठाराईंदो वेंदो अबे जे पेंशन जा पैसा भी न वट जमीन जा पैसा भी न वट कारोबार जा पैसा भी न वट अबे जे फोत थियण खां बाद में जॾहिं जो वक्त ईंदो त जमीन विरहायूं जागोई चाकर सुल्तान वारो अधु जरेब खडन वारो चंदो अबे जो विरहायो जरेब सद कोन्हे हे बी मिल्कियत अधु जरेब द खडन वारो तोखे याद आ बी मिल्कियत नूर जो कसम मां पाण मेहनत कई पो अबे जा पैसा काढे विया बेन भी मेहनत कई बेन जी मेहनत रंग न लाथो तो वारी मेहनत तहां वट न हुंदो बाकी छा चंदी अवा जेड़ो ही खत्म विजो ता कुणा कुणा विजंदा चार चैनी में नालो वडो पांडो लिखंदो बे जो नालो ही न जेको हणो कुणो वडे जो अल्लाह न ता गलाए मुसाना जो आवा कुणो ओ वडा भा नाराज न थी जाए मां ये ऐलान कंदो तो वता जे कदे नंदन भाइरन जो हक खाई दे याद रखना जिन पुटन के हक खाराई दे मैं तजुर्बो तो बुधाई वना जिन नंदन भाइरन जो हक खादो न जा बच्चा ना फरमान थी व्या जिम्मेवारी सां तो चव मुखो मिसाल पुछंदे त मां मिसाल दींदो मथो न अवा हेडे हेडे मथो अल्लाह से ओ मुसलमान तवज्जो कर वडन भारण के अर्ज़ कयूं तो वञा यार छा खणी वींदे सब कुछ रहजी वींदई कुछ खणी कोन हलंदे जायूं हिते रहिजी वेंदई मिल्कियत हिते रहिजी वेंदई वडन भाइरन के मां अर्ज़ कंदो रहंदो आ ॿियो बि भाइरन के मां अर्ज़ कंदो आ ओ भा भेनरुनि जो हक़ न खाइजाए मां इंशाअल्लाह ॿुधण थो चाहियां ओ भा भेण जो हक न खाए जाए अल्लाह अकबर महबूब मुस्तफा करीम भेण जो मकाम बुधायो अज यार जवान थियो चवे तो आया ही मकाबू खान कल भेण तोखे पीगे में निंद्रा करायो कल भेण तुझे मान्य जा इंतजार कया कल भेण तोखे बाहुन ते निंद्रा करायो गर्मी में तुझे मथे ते भेण पोती पी दे पैर सड़नी पा भेण तोखे चोपल पी लाहे दे कल वो तोखे दियो याद ना है अज तू जवान थियो चवे तो भेण जो हक साजो आ भेण के हक न दींदा से मां कलामुल्लाह जी आयतूं पढ़ियो तो वना जिम्मेवारी सा पंजे बयान जो जिम्मेवार या त कुरान जी आयत पढ़ंदो मां या त महबूब जो फरमान पढ़ंदो मां कुरान छा तो फरमाए लिज़कर मिसलु हज़िल उनसयैन अल्लाह तो फरमाए पुट जो भी हिस्सो वा त न्याणीअ जो भी हिस्सो वा हिसन से तकीर शुरू कया त पोते ता ॾिसो त मन अल्लाह करे साईं जल्दी अचे त हिन मां जान छुटे छड़ो इस्लाम में नमाज ना है छड़ो इस्लाम में नमाज जा हेडो और चनाला जा डंडो खंदो जे मोन साहब अब साईं के दो जगह न छड़ो बुध नारा ये छोरा उबदा सुबदा जवाब दे हेडो
दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबी व बारिक व सल्लिम अलैहि। ओ भेनुरन जो हक़ खाइण वारा, भेनुरन जो हक़ खाइण वारा, याद रखजा भेण जी बददुआ बर्बाद तबाह कंदी आ। भेण जी बददुआ बर्बाद तबाह कंदी आ। न्याणीअ जी दुआ रहमत थी, न्याणीअ जी दुआ बरकत थी, जिनके न्याणीअ जी दुआ थी से आबाद थी। तवज्जा कर मां अशी ॾाड़ी वारनि खे बि अर्ज़ो कयूं थो वञा, ओ अशी ॾाड़ी वारा मुंडे तवज्जा त कर, ओ अशी ॾाड़ी वारा तोसां बि ॿ करणो थो चाहियां। वॾड़ा जेके वेठा आहिनि तिन खे मां दर्द मंदाना अपील थो कयां। कहिड़ी अपील आहे? ओ अशी ॾाड़ी वारा पहिरें नंबर ते तूं पंहिंजे हथनि सां न्याणियुनि खे हक़ ॾिनियूं वञजांइ। मां इंशाअल्लाह तो ॿुधणु चाहियां, मां इंशाअल्लाह तो ॿुधणु चाहियां। अवा छा चुम? इंशाअल्लाह त चुम ॿुधां पर चयुमि छा? अलाए छा चुम? अल्लाह अकबर। ॾाढा इन जे करे तो चवां न जेकॾहिं घर में न्याणियूं साणियूं ॿुधनि थियूं त चवनि था जो अब्बा इंशाअल्लाह करे आयो आहे। जागो था अॼु पोइ चवनि न्याणियूं अॼु अब्बा वियो आहे इंशाअल्लाह करे आयो आहे, चइबो त अब्बो असांखे हक़। न्याणी ॿुधंदियूं अॼु अदा वॾो बि वियो आहे, अदो वॾो चवंदो इहो मुला हिकिड़ो भेरो आयो सो आयो, वरी ॿीहर जेकॾहिं गाज़ीअ घुरायोसि त ख़ैर। हा ओ मुसलमान तवज्जा कर, ओ वशी ॾाड़ी वारा मां अर्ज़ो कयूं थो वञा, चओ त इंशाअल्लाह पंहिंजे न्याणियुनि खे पंहिंजे हथनि सां हक़ ॾिनियूं वेंदासीं। चओ पंहिंजे हथनि सां न्याणियुनि खे हक़ ॾिनियूं वेंदासीं। ॿियो बि मां जुमिलो थो चवणो चाहियां। ॾिसी वठो मतां ॻोठ में पहिरियों दफ़ो मशीन आई हुजे न मुहांडे सां क़ुर कारी रड़ियूं करे करे काकड़ा वेहिजी विया। मशीन थी अचे त बि होॾे था ॾिसो, मोटर सिखी त बि होॾे था ॾिसो। मां तव्हांखे वराईंदे पूरो आहे पर तव्हां बि मूंखां वधीक होशियारु आहियो। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबी व बारिक व सल्लिम अलैहि। वॾनि खे ॿियो बि जुमिलो चयूं थो वञा, हली वॾनि सां कचहरी करणु थो चाहियां। ओ वॾड़ा अल्लाह जो वास्तो थी पंहिंजे हयातीअ में पंहिंजूं न्याणियूं पढ़ाए वञजांइ। इंशाअल्लाह कहीं न चई, इंशाअल्लाह छा चयूं? अवा ॾाढा ओ वॾड़ा पंहिंजे हयातीअ में न्याणियुनि जो बारो लाथियूं वञाए, क़ुरान पढ़ो, हदीस पढ़ा, पोइ अॻिते मां ॻाल्हि कयां। लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुल हसना लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर व ज़करल्लाह कसीरा। जो महबूब जा लफ्ज़ मुबारक थी, इज़ा ख़तब इलैकुम मन तरज़ऊन दीनहु व खुलुक फज़व्विजू फ़इल्लम तफ़अलू तकुन फ़ितनतुन फ़िल अर्ज़ि व फ़सादुन अरीज़। ॿियो मां वाइदो कहिड़ो आहे? कुरान जी आयत भी पढ़े में, महबूब जी हदीस भी पढ़े में। अल्लाह फरमायो जेको महबूब चएव जी महबूब कयो उए कयो करणो पवंदो। महबूब तो फरमाए न्याणी वडड़ी थी वञे उथाड़न जी ताकत भी अथई, मिट्टी ठही भी अचई। आका फरमाए पो परणाण में देर है। मां तव्हां को हे सवाल थो कया, महबूब जूं घणियूं न्याणी ॾाढा महबूब मुस्तफा करीम संजू चार न्याणियों थोड़ो सबक पक्को कंदो हल। मुंजा उस्ताद मोहतरम, मुंजा मुरब्बी, मुंजा मुर्शिद साईं मीर मोहम्मद मीर अकवारा मुंजा साईं साईं फरमाइंदा हे भी समझो त घड़ी खन मदरसो आ, हर को पंजो सबक पक्को करण आयो आ। ए मदरसो आ जलसो ना, हर को पंजो सबक पक्को करण आयो आ। मां भी सबक के भेरो ॼण आयो आ, अवां के सबक के भेरो ॼारण आयो आ। हिकड़ो ही सबक पक्को थियो त गंज थियो। आवाज आई अल्लाहु अकबर। ओ कलमे पढ़ंदड़ मुसलमान मां अर्ज़ तो कया, महबूब सैया के चार न्याणियों
पेरी न्याणीअ जो नालो बीबी ज़ैनब, बे नंबर न्याणीअ जो नालो बीबी रुकैया, टे नंबर न्याणीअ जो नालो बीबी उम्मे कुलसूम, चौथे नंबर न्याणीअ जो नालो अम्मा फातिमा। घणियूं न्याणियूं हाणे वरी छाट करो न जी उम्र बुधाइंदो हलूं शादीअ वारे टेम ते सीरत जे किताबनि खे खोलींदो वेंदे ज़री ज़री लिखियो पियो आहे महबूब साईं पंहिंजी पहिरियों नंबर न्याणी परणाई उम्र 16-17 साल या महबूब ॿियो नंबर न्याणी परणाई उम्र 16-17 साल या महबूब टियों नंबर न्याणी परणाई उम्र 16-17 साल महबूब चौथों नंबर न्याणी परणाई बीबी फातिमा उम्र 15 साल या घणी घणी कंहिंजी अम्मा फातिमा साईं जी उम्र 15 साल अम्मा फातिमा साईं जी उम्र 15 साल महबूब परणाई कि न पो उहा सुन्नत असां अदा कयूं कि न अञा वरी तव्हां को मां हे सुवाल थो कयां कहिड़ो ओ कल में पंदर मुसलमान मुझे तवज्जा कर वो दौर भी पाक महबूब भी पाक महबूब जो घर वारियों भी पाक महबूब जो घर भी पाक महबूब जा बच्चा भी पाक शहर भी पाक माहौल भी पाक अल्लाह पाक महबूब पाक जे घर में कुरान पाक भी नाज़िल पो करे लज वारो दौर शनास वारो दौर हया वारो दौर उन दौर में भी महबूब पंहिंजो न्याणियों पढ़ाए विहारियों पढ़ायो पो पढ़ाइणो न्याणियों पढ़ाइणो महबूब जी सुन्नत आहे कि न आवा महबूब जूं न्याणियों शादियों करे वयूं महबूब बीबी फातिमा न पढ़ाया त सोने हसन हुसैन जड़ा घोट पैदा थियन हाने थोड़ो मुडे नियार वरी अजो के पासे दे तो माचा अजो को तोर बेहया वारो लज न रहिया शनास न रहिया दीद न रहिया गैरत न रहिया वा सोच न रहिया अल्लाह अकबर रे खतरनाक दौर में तोखो तो पुछा करो चाया न्याणी बिहारो काथे जायज वा गाजी अचो त तव्हांजो 1.5 कलाक टाइम आहे पर हाणे हिनखे ख़बर ई न आहे त को हिन जो उनवान ॾुखियो हूंदो हाणे वेठो त मोबाइल खे ॾिसी त मन अलाह करे मोर साहिब दीद पइजे हा वाह तव्हां सभई मोबाइलनि खे भले ॾिसो न पर मां ॻाल्हियूं त जेके चवणु चाहियां त उहे त कया न तवज्जो कर ओ मुसलमान मावा के अर्ज करणो आयो अल्लाह जो वास्तो तव अल्लाह जो वास्तो तव अज मसा वादो कयूं वञो त इंशाअल्लाह न्याणियों पढ़ाईंदासे